بسم الله الرحمن الرحيم अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत महिरबान बाजारो आहे। والمرسلات عرفا فالعاصفات عصفا والناشرات نشرا فالفارقات فرقا कसम आहे उन्हनि हवाउनि जो जेके लाॻी थियूं मोकिलियूं वञनि थियूं, पोइ कसम आहे उन्हनि हवाउनि जूं जेके ज़ोर सां लॻनि थियूं, ऐं कसम आहे उन्हनि हवाउनि जो जेके ककरनि खे मथे खणंदड़ आहिनि, पोइ कसम आहे क़ुरान करीम जो जेको हक़ ऐं बातिल में फ़र्क़ु कंदड़ आहे। فالملقيات ذكرا عذرا أو نذرا إنما توعدون لواقع पोइ कसम आहे उन्हनि मलाइकनि जो जेके रसूलनि ॾांहुं पैगाम खणी अचनि था, मख़लूक जे उज़रनि ख़तम करण लाइ या डिॼाइण लाइ, जंहिं क़यामत जो तव्हांखे वाइदो ॾिनो वियो आहे उहा यकीनन ईंदड़ आहे। فإذا النجوم طمست पोइ जंहिं वक़्तु तारा मेटिया वेंदा, وإذا السماء فرجت ऐं जंहिं वक़्तु आसमान खोलियो वेंदो, وإذا الجبال نسفت ऐं जंहिं वक़्तु जबल उखेड़िया वेंदा, وإذا الرسل أقتت لأي يوم أجلت ليوم الفصل ऐं जंहिं वक़्तु पैगंबर पंहिंजी उम्मतुनि ते शाहिदी लाइ मौजूदु कया वेंदा, कहिड़े ॾींहं लाइ रोकिया विया, फ़ैसिले जे ॾींहं लाइ। وما أدراك ما يوم الفصل ऐं तव्हांखे कंहिं ॼाणायो त फ़ैसिले वारो कहिड़ो ॾींहुं आहे। ويل يومئذ للمكذبين उन ॾींहुं कूड़नि माण्हुनि लाइ वेल आहे। ألم نهلك الأولين छा असां पहिरियुनि क़ौमुनि खे हलाक न कयो, ثم نتبعهم الآخرين उन खां पोइ पोयनि खे उन्हनि जे पोयां न आंदोसीं। كذلك نفعل بالمجرمين असीं मुजरिमनि सां ईअं करियूं था। ويل يومئذ للمكذبين उन ॾींहुं तकलीफ़ कंदड़ लाइ वेल आहे। ألم نخلقكم من ماء مهين छा असां तव्हांखे हकीर पाणी मां पैदा न कयो, فجعلناه في قرار مكين إلى قدر معلوم فقدرنا فنعم القادرون पोइ असां उनखे माउ जे पेट में हिकु मालूम मिक़दार ताईं रखायो, पोइ असां अंदाज़ो कयो, पोइ असीं बहितरीन क़ादिर आहियूं। ويل يومئذ للمكذبين उन ॾींहुं तकलीफ़ कंदड़नि लाइ वेल आहे। ألم نجعل الأرض كفاتا أحياء وأمواتا छा असां ज़मीन खे तव्हां जीअरनि ऐं मोलनि लाइ काफ़ी न बनायो। وجعلنا فيها رواسي شامخات وأسقيناكم ماء فراتا ऐं असां उन में तव्हां लाइ बुलंद जबल तयारु कया ऐं असां तव्हांखे बहितरीन मिठो पाणी पियारियो। ويل يومئذ للمكذبين उन ॾींहुं तकलीफ़ कंदड़नि लाइ वेल आहे। انطلقوا إلى ما كنتم به تكذبون तव्हां वञो उन ॾांहुं जंहिंखे तव्हां कूड़ो सम्झंदा हुआ। انطلقوا إلى ظل ذي 3 شعب तव्हां उन दुहे जे पाछूले ॾांहुं वञो जंहिंजा 3 शोभा हूंदा, لا ظليل ولا يغني من اللهب जेको न पाछूलो कंदड़ हूंदो ऐं न बाहि खां बचाईंदो। إنها ترمي بشرر كالقصر बेशक जहन्नम मां शोला निकिरनि था जेके माड़ियुनि जेॾा हूंदा, كأنه جمالة صفر उहे हेडनि उठनि जहिड़ा हूंदा। ويل يومئذ للمكذبين उन ॾींहुं वेल आहे तकलीफ़ कंदड़नि लाइ। هذا يوم لا ينطقون हीअ उहो ॾींहुं आहे जो उहे ॻाल्हाए न सघंदा, ولا يؤذن لهم فيعتذرون ऐं उज़रनि पेश करण लाइ खेनि इजाज़त न ॾिनी वेंदी। ويل يومئذ للمكذبين उन ॾींहुं वेल आहे
तकलीफ़ कंदड़नि लाइ هذا يوم الفصل جمعناكم والأولين हीअ फ़ैसिले कुन ॾींहुं आहे असीं तव्हांखे ऐं पहिरियनि माण्हुनि खे जमा कंदासीं فإن كان لكم كيد فكيدون पोइ जेकॾहिं तव्हां वटि का अटकल हुजे पोइ उहा हले मूंसां करियो ويل يومئذ للمكذبين उन ॾींहुं वेल आहे तकलीफ़ कंदड़नि लाइ إن المتقين في ظلال وعيون बेशक परहेज़गार रिश्त में सायनि ऐं चिश्मनि में हूंदा وفواكه مما يشتهون ऐं मेवनि में जेके खेनि वणंदा كلوا واشربوا هنيئا بما كنتم تعملون तव्हां आसानी सां खाओ ऐं पियो उन ई करे जो तव्हां नेक अमल कंदा हुआ إنا كذلك نجزي المحسنين अहिड़ी तरह नेकोकारनि खे जज़ाए ख़ैर अता कंदा आहियूं ويل يومئذ للمكذبين उन ॾींहुं वेल आहे तकलीफ़ कंदड़नि लाइ كلوا وتمتعوا قليلا إنكم مجرمون तव्हां दुनिया जी नेमतुनि मां खाओ ऐं थोरो नफ़ो हासिल करियो बेशक तव्हां मुजरिम आहियो ويل يومئذ للمكذبين उन ॾींहुं वेल आहे तकलीफ़ कंदड़नि लाइ وإذا قيل لهم اركعوا لا يركعون ऐं जंहिं वक़्तु उन्हनि खे चयो वञे थो त तव्हां निमाज़ पढ़ो त निमाज़ नथा पढ़नि ويل يومئذ للمكذبين उन ॾींहुं वेल आहे तकलीफ़ कंदड़नि लाइ فبأي حديث بعده يؤمنون पोइ इहे क़ुर करीम खां पोइ कहिड़े किताब ते ईमान आणींदा